न मुखे गोल शहजादी वरिया सिंध जी वादी न मुखे गोल शहजादी वरिया सिंध जी वादी असारम तन फकीरन जा ठिकाना केतिरा आहिनि अञा सिंध में अचना न जाना केतिरा आहिनि बिलावल केतिरा आहिनि ऐं खाना केतिरा आहिनि। अॼु दुबई में सिंध फ्रेंड फारम तरफ़ां सिंधी कल्चर डे जो शो थियो जंहिंमें 7 रियासतुनि क़ाइल अबुधाबी, दुबई, रासुल खैमा, उमुल कोइन, शारजाह, अजमान, फुजरा, रासुल खैमा मां ख़ुसूसन सिंधी अची पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कयो। अॼु प्रोग्राम माशाल्लाह सां इलाही ज़बरदस्त थी रहियो आहे ऐं इन्हनि जी मैनेजमेंट इलाही ज़बरदस्त आहे फैमिली जे हवाले सां ऐं इहो मतिलबु मुंहिंजो अॼु जेको आहे सो फर्स्ट एक्सपीरियंस आहे ऐं आई एम वेरी हैप्पी टू डू अटेंड। असांखे त हिन सकाफ़त जी हिन सिंधी कल्चर जी ख़बर आहे पर जेके असां परदेसी आहियूं असांजा ॿार जेके असांजी नेक्स्ट जनरेशन आहे उन्हनि लाइ इलाही ज़बरदस्त इवेंट आहे कि दे नो ईच एंड एवरीथिंग रिगार्डिंग द कल्चर। अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां सिंधी पंहिंजे प्रोग्राम्स लाइक असां पंहिंजी ईद मल्हाइण जे लाइ आया आहियूं ऐं असां ॾाढा एक्साइटेड इलाही ख़ुशि आहियूं ऐं हिते माहौल ॾिसी अञा वधीक असां ख़ुशि थी विया आहियूं ऐं जीअं त दुआ बि इहा आहे कि जाम सुठो प्रोग्राम थींदो। It's a wonderful experience coming here, though it's my first time in Dubai. Before I have came, but it was different place. But let's see how it goes. I hope it's gonna be fine. इलाही सुठो आहे प्रोग्राम माशाल्लाह। फर्स्ट टाइम आई आहियां हिते सिंधी प्रोग्राम में दुबई में माशाल्लाह ॾाढो सुठो आहे। I really like what they've done here. It's very nice. I love how we're showcasing our culture here today. अॼु जो इवेंट असांजो क़ौमी ईद जो ॾींहुं जीअं सॼी दुनिया में सिंधी पंहिंजा कल्चरल डे मल्हाए रहिया आहिनि ईअं असां दुबई वारा सभई पंहिंजे इवेंट खे मल्हाए रहिया आहियूं ऐं ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम इवेंट जेको सभु गॾिजी मल्हाए रहिया आहियूं ऐं हीअ तारीख़ी ॾींहुं अॼु भरपूर नमूने सां मल्हाए रहिया आहियूं असां पंहिंजो क़ौमी ॿधी जो ॾींहुं ऐं क़ौमी ॾिहाड़ो जेको असांजो अजरक ऐं टोपी जो डे आहे। अॼु जो इवेंट असां सिंधियुनि लाइ पूरी दुनिया में रहंदड़ सिंधियुनि जे लाइ ईद जे बराबरि आहे ऐं हिन ईद खे भरपूर नमूने सां मल्हाइण लाइ हिते बि हिकु नंढड़ी सिंध गॾु थी आहे जंहिंमें सभु सिंधी गॾु थिया आहियूं ऐं हिन दफ़े स्लोगन ॾाढो सुठो रखियो आहे शायदि तालीम ऐं सिंध जी तालीम खे वधि खां वधि वधायो जीअं दोस्त स्किल आहिनि जहिड़े नमूने तालीम पढ़ाए करे ॿार सुठी मंज़िलुनि ते पहुचनि उते ई पंहिंजी क़ौम जी ख़िदमत कनि ऐं इंशाअल्लाह ताला इन अज़म सां गॾु हर साल ही नंढड़ी सिंध हर हंधि गॾु थींदी ऐं मोहबतूं सदाईं क़ाइम। काफ़ी टाइम खां पोइ एॾो वॾो सिंधी कल्चर डे शो शेख राशिद ऑडिटोरियम में थियो जंहिंमें सिंध क़ाइल फ़नकारनि कॉमेडियन म्यूज़िशियन माण्हुनि खे झुमाए छॾियो। ऐं बेसिकली ॾाढो एक्साइटेड बि आहियां छो त जॾहिं पंहिंजे केरु पंहिंजे महबूबनि सां मिलंदो आहे ऐं असांजा जेके बि पीढ़ी प्यारा जेके आहिनि जेके आइडियंस आहे उहे महबूब आहिनि असांजा ऐं स्पेशली उन्हनि जा महबूब असां आहियूं सो जॾहिं आशिक़ ऐं महबूब मिले थो त वरी इनजो मज़ो ई पंहिंजो आहे। सो हींअर प्रोग्राम में मां ॾिसां थो माशाल्लाह सॼो हॉल बुक थी वियो आहे ऐं ॾाढी ख़ुशी थी रही आहे। असां सिंधियुनि जी ईद आहे बेसिकली अलाह कंदो ऐं रब खां दुआ आहे त अलाह कंदो अहिड़ियूं ईदूं रब साईं सभई नसीब कंदो। कल्चर डे त हमेशह पंहिंजी सिंध में त कंदा आहियूं पंहिंजे दोस्तनि सां टोपी अजरक अॼु जेकॾहिं हिते हिन स्टेज ते काफ़ी दोस्त सभु मतिलबु त दुबई जा माण्हू हिते हिकिड़ी ॿी सिंध आहे मां ईअं चवंदुमि त जिते सिंधी आहिनि उते सिंध आहे। हे वरी कल्चर डे जी अहिड़ी ईद आहे जंहिंमें साईं कोट बि सिबराईंदा आहियूं अजरक वारो ऐं अजरक बि पाईंदा आहियूं टोपी पाईंदा आहियूं गीत जमाला बि ॻाईंदा आहियूं झुमरियूं पाईंदा आहियूं ऐं भाकुर पाईंदा आहियूं इंजॉय बि कंदा आहियूं ख़ुशी मल्हाईंदा आहियूं ऐं ख़ासि करे दुबई वारनि परदेसी प्यारनि खे अॼु इंजॉय कराइण आया आहियूं। इन सिंधी कल्चर शो जे बारे में सिंध फ्रेंड फारम तरफ़ां ऑर्गेनाइज़र बशीर आरेसर KTN सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त ॾाढी ख़ुशी बि थिए ईद जो जशन आहे तव्हां ॾिसंदो नंढड़ा ॿार वॾा पोड़ा पका सभु आया आहिनि एंटरटेन पिया कनि सुर संगीत जी महफ़िल आहे मज़ा आहे कॉमेडियन आहिनि ऐं सभु असांजा हिते सेक्शन रखियल आहिनि उनखे अॼु हर सिंधी जे चहिरे ते मुर्क आहे जेके बि UAE में सिंधी रहंदा उन्हनि लाइ हिकिड़ी तमामु वॾी ईद। इन मौक़े ते
मेहमान ख़ुसूसी सुहेल मोहम्मद अल ज़रूनी शिरकत कई। इन सिंधी कल्चर डे में UAE जो 50 नेशनल डे जो भी केक कटियो वियो, जंहिंमें मेहमान ख़ुसूसी सुहेल मोहम्मद अल ज़रूनी केक कटियो। हुन KTN सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त I always go to Pakistan, especially Sindh, and Sindhi people are like my brother, my family, and I love Sindh. हिन कल्चर शो में परे परे खां आयल सिंधी ॿारनि खे इनाम ॾिना विया। आख़िर में असगर खोसे होज मालो ते माण्हुनि खे झुमाए छॾियो। सिंधु फ्रेंड फोरम जे तरफ़ां कल्चर डे मनायो शेख ऑडिटोरियम में, जिते 7 रियासतुनि खां मुख़्तलिफ़ माण्हू आया, जंहिंमें फैमिलीज़ बि ॾाढी ज़बरदस्त शिरकत कई। ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम थियो। फहद शेख, KTN न्यूज़, दुबई।